नाज़रीन, बख्शापुर भरिसां रॉकेट लॉन्चर जो गोलो धमाके सां फाटण सबबि 4 ॿार मारिजी विया, हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही बख्शापुर थाने की हद ज़ोरगढ़ वटि बारूदी धमाके सबबि 4 ॿार जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। बारूदी धमाके सबबि इलाइक़े में जेको आहे उहो ख़ौफ़ हिरास पकिड़िजी वियो, जॾहिं त फौतियुनि जा जेके वारिस आहिनि उन सां गॾोगॾु पुलिस जी वॾी नफ़री ऐं इलाइक़े वासी वाक़े वारे हंधि पहुची करे फौतियुनि जा जेके लाश आहिनि उहे खणाए करे अस्पताल रवाना कया विया आहिनि। जॾहिं त फौत थी वियलनि जी जेकी उमिरि आहे उहा 11, 12 ऐं 13 साल जेकी आहे उहा ॿुधाई पई वञे। जन में जेको आहे दीन मोहम्मद पुट अल्लाह बख्श गोलो ऐं बरकत पुट अब्दुल गफूर गोलो, किशावत पुट मौला बख्श, बरकत पुट रांझा गोलो जेके आहिनि इहे फौतियुनि में जेके आहिनि उहे शामिल आहिनि। जेके लालवा ॻोठ ॾातो खान गोलो जा जेके आहिनि उहे रहवासी आहिनि ऐं पुलिस हिन वक़्तु जेको आहे त इलाइक़े खे सील करे सर्चिंग वारो जेको अमल आहे उहो शुरू करे ॾिनो आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त बम धमाको जेको आहे कहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो थियो आहे, जंहिंजी जांच करे रहिया आहियूं त ही रॉकेट लॉन्चर जे गोले सां थियो आहे या ॿिए कंहिं पूरियल बम धमाके सां जेको आहे ही धमाको जेको आहे उहो थियो आहे। हिन वक़्तु बि जेको आहे त पुलिस जी जेकी हिते नफ़री आहे उहा मौजूदु आहे। जॾहिं त जेके फौती आहिनि, जेके 4 ॿार जेके फौत थी विया आहिनि, फौत थियण वाक़े खां पोइ हिन वक़्तु जेको आहे इलाइक़े में सोग वारो माहौल आहे ऐं घरनि में जेको आहे कोहराम मतल आहे। जी गुलाम रसूल, महिरबानी अवां जी।